नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ तव्हांखे ॾींदासीं। शिकारपुर शहर में डिप्टी कमिश्नर केमिकल वारो खीर विकिरो कंदड़नि ख़िलाफ़ नोटिस वठंदे कार्रवाई जे हुकुम ॾेई छॾियो आहे। नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ आहे, तव्हांखे आगाह कंदासीं। शिकारपुर शहर में डिप्टी कमिश्नर केमिकल वारो खीर विकिरो कंदड़नि ख़िलाफ़ नोटिस वठंदे कार्रवाई जो हुकुम ॾेई छॾियो आहे। असिस्टेंट कमिश्नर पारां बेकरियुनि ऐं खीर जे दुकान ते छापा, खीर में मिलावट कंदड़नि खे 2 लाख रुपया ॾंड मुक़ररु कयो वियो आहे। असिस्टेंट कमिश्नर मूजिबि केमिकल वारो खीर विकिरो कंदड़नि ख़िलाफ़ सख़्त कानूनी कार्रवाई कई वेंदी। ब्रेकिंग न्यूज़ आहे, नाज़रीन तव्हांखे आगाह कंदासीं। शिकारपुर शहर में डिप्टी कमिश्नर केमिकल वारो खीर विकिरो कंदड़नि ख़िलाफ़ नोटिस वठंदे कार्रवाई जो हुकुम ॾेई छॾियो आहे। अहम ख़बर आहे नाज़रीन, असिस्टेंट कमिश्नर पारां बेकरियुनि ऐं खीर जी दुकान ते छापा हया विया आहिनि। खीर में मिलावट कंदड़नि ते 2 लाख रुपया ॾंड मुक़ररु कयो वियो आहे। असिस्टेंट कमिश्नर मूजिबि केमिकल वारो खीर विकिरो कंदड़नि ख़िलाफ़ सख़्त कानूनी कार्रवाई कई वेंदी। ब्रेकिंग न्यूज़ आहे, नाज़रीन तव्हांखे आगाह कंदासीं। शिकारपुर शहर में डिप्टी कमिश्नर केमिकल वारो खीर विकिरो करण ख़िलाफ़ नोटिस वठी छॾियो आहे।